ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे ॾिसो, भक्ति मार्ग में माण्हू न भगवान अर्थ दान पुण्य कंदा आहिनि। सोचदा आहिनि ये भगवान जे नाम जो धन आहे त हुनखे के न के कार्य में लॻाईंदा आहिनि, लेकिन भगवान केरु आहे उहो त न ॼाणंदा आहिनि। सोचदा आहिनि असां भगवान अर्थ कढियो, भई असांखे हाणे ॿिए जन्म में मिली वेंदो। भगवान कीअं ॾींदो इहो पतो न आहे, लेकिन माण्हू दान पुण्य छो कंदा आहिनि। हिकु त हूंदो आहे भई पाप जी कमाई सां थोरो भगवान अर्थ कढंदासीं त थोरो सुठो थी वेंदो, छो जो पाप कंदा आहिनि ॾाढो। हिन कलयुगी दुनिया में ज्यादा कमाइण लाइ पाप करणो ई पवंदो आहे, हीअ त भगवान बि चईंदो आहे। लेकिन तव्हांखे अगरि एतिरो अगरि तव्हां ईमानदारी सां कमाए सघो था जंहिंसां तव्हांजो गुज़ारो थी थो वञे, तव्हांजो गुज़ारो ई नथो थिए बिना पाप जी कमाई जे, त उहो पाप जी कमाई न थींदी आहे। लेकिन अगरि तव्हां वटि आहे, तव्हां बिना पाप सां एतिरो कमाए सघो था कि तव्हां साधारण जीवन जी सघो, त उन जे अगरि तव्हां लालच में वरी ज्यादा कमाइण लाइ अगरि पाप कयो, कूड़ो हुनजो साथ वधो, त उहो बुरो आहे, उहो ग़लति आहे। अगरि असां साधारण रीति जो बि कमु करूं था उनमें असांजी एतिरी कमाई थिए थी कि असां पंहिंजो साधारण जीवन जी सघूं, पोइ उहो ठीकु आहे, पोइ त बिना पाप जे पैसो कमायो था। लेकिन अगरि कोई ईअं कमाए नथो सघे, कोई ईअं कमाए नथो सघे, हुनखे पाप करणो ई पवंदो, त अगरि उहो पाप करे कमाए थो त हुनजो पाप न हुनखे गिणदासीं न, भगवान न गिणदो हुनखे पाप में, छो जो बिना पाप जे हुननि खे रोटी ई नथी मिले, त हुनखे कुझु न कुझु करणो ई थो पए। लोभ भ्रष्टाचार, त हुनमें असांजे मथां पाप न चढ़ंदो आहे। लेकिन असां लोभ वश थी करे जास्ती कमाइण लाइ अगरि असां ग़लति कमु कयो त उहो पाप जी कमाई में गिणण में ईंदो। पोइ हुन कमाई सां तव्हांखे सुख न मिलंदो, त हुन कमाई सां तव्हांजे घर में आए दिन कुझु न कुझु दुख परेशानी बीमारी, मतिलबु पैसो बीमारी में हली वेंदो, या ईंदो बि हूंदियूं बि चीजूं त घर में सुख शांती न हूंदी। त इहे असांखे सम्झणो खपे। पोइ माण्हू दान पुण्य कढंदा आहिनि, थोरो पैसो कढंदा आहिनि, सोचदा आहिनि भगवान अर्थ ॾींदासीं त तव्हांखे मंदिर टिकाणे में लॻाईंदा, कंहिं ग़रीब खे ॾींदा, जंहिंखे बि ज़रूरत आहे। छो कि ॾिसो, जंहिंखे बि ज़रूरत हूंदी आहे उहो त भगवान सां ई प्रार्थना कंदो आहे। अगरि तव्हांखे संकल्प अचे थो, अगरि तव्हांखे वीचार अचे थो, तव्हांखे कंहिं चयो भई असांखे एतिरे पैसे जी ज़रूरत आहे ऐं तव्हां वटि आहे बि, त तव्हां भगवान अर्थ जो कढो था त हुनमें हुनजी मदद करे सघंदा आहियो, हिन सां हुननि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। लेकिन इहे ध्यानु रखिणो आहे कि असांजो पैसो अहिड़ी जॻह न लॻे जंहिंसां अगरि माण्हू साम्हूं वारे बुरो कमु करे छॾी त हुनजे पाप जो भागी थींदासीं न। मतिलबु कंहिंजे ॿार खे पढ़ायो, कंहिंखे धंधे में अगरि मदद करे सघंदा आहियो, कंहिंखे खाइण पीअण जी चीजियूं, भई जंहिं वटि खाइण पीअण लाइ न हूंदो आहे, तव्हां वटि पैसो आहे त महीने में कोई सुठी चीज हुननि वटि ख़रीदे करे मोकिले छॾो, ईअं करो, ईअं उन्हनि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। हुननि जी दुआयुनि सां पोइ असांखे जेको बि असां धन कमायूं था उनमें असांखे सुख शांती ख़ुशी मिलंदी आहे। पर अगरि तव्हां सोचो था असां ई खाऊं, असां ई कमायूं, असां ई खाऊं, हाणे दुनिया में माण्हू वटि पैसो न आहे लेकिन तव्हां लोभ वश भ्रष्टाचार वटि एॾो कमायो था ऐं त सोचो था मां ई खायां, तॾहिं त माण्हुनि खे ख़ुशी नथी थिए। त भले तव्हां 1000 कमायो, 100 रुपए जी कंहिंखे चीज वठी ॾियो या कंहिंजी मदद करो,
त 9 जेका बचंदा उन सां तव्हांखे सुख मिलंदो, भले तव्हां पाप सां ई कमायो हुजे। छो जी दुआयूं मिलंदियूं आहिनि न। त अॼुकल्ह जो माण्हू ईअं नथो सम्झे। अॼुकल्ह माण्हू सम्झे थो असां कमायूं असां खाऊं, असां सुठी रीति रहूं। ॾिसो घर में कमु करण वारी माई ईंदी आहे, हाणे सॼी महिनत वारो कमु त उहा ई थी करे। कहिड़ो वीचारी सुबुह खां राति जो सिर्फ़ु तव्हांजो ई घर न एॾा कम करे थी अचे, लेकिन तव्हां बि माण्हू छा सोचनि, बचो कुचो हुनखे ॾींदा, राति जो बचियल हुनखे ॾींदा। त चलो ठीकु आहे, राति जो बचियल हुनखे ॾिनो, लेकिन तव्हां जेको ठाहियो था हुन में ताज़ी भाॼी में थोरो हुनखे ॾेई छॾो न, थोरो सो हुनखे फल फ्रूट रोज़ हिकु फ्रूट ॾेई छॾियो, थोरा सा ड्राई फ्रूट अथव त उहो ॾेई छॾियो। त इहे बि ॾिसो, उहो त न असां सोचंदासीं भई हुनखे आदत, पर सोचण वारी ॻाल्हि आहे। हा हुननि वटि हूंदो त सही, लेकिन थोरो थोरो अगरि असां हुननि खे थोरो ताज़ो ताज़ो बि ॾियूं त हुननि जी दुआयूं त लॻदियूं। चलो पैसा त ॾियो था, पर सोचो सॼी महिनत वारो कमु त उहे ई था करनि, त बीमारियूं तव्हांखे छो थी थियनि, हुननि खे त बीमारी नथी थिए। उहो त बचो खुचो थी खाइनि, राति जो थी खाइनि, त बि हुननि खे बीमारी छो थी थिए। त इहा ॾाढी सम्झण वारी ॻाल्हि आहे, असांखे बीमारी छो थी थिए। त छो थी असां थोरो पुण्य जो कमु नथा करूं, असां थोरो हिननि जे मथां दया करो। चलो ठीकु आहे, हिन जो कमु आहे, असां बि पैसा था ॾियूं, इहे बि कमु थी करे, त असां हुननि जे लाइ बुरो छो सोचूं, उल्टो सुल्टो तेज व्यवहार सां छो ॻाल्हायूं, हीअं छो भावना रखूं इहे कमु करण वारी असां वॾा आहियूं। त उन रीति असांखे सिधो व्यवहार बि सुठी रीति करणो आहे, थोरो बहुत हुननि खे ॾींदा बि रहो। चलो ठीकु आहे, पैसनि जे अलावा इहे बि दान पुण्य थी वेंदो। चलो हुननि खे न ॿिए कंहिंखे दान पुण्य करो। भॻवान अर्थ भई भॻवान खे त शरीर आहे न, लेकिन तव्हांजो भॻवान अर्थ धन चीजूं कढो था, उनखे अहिड़े माण्हू खे ॾियो भई जंहिंखे ज़रूरत हुजे, ऐं उन जेके ॾियण सां असांखे दुआ मिले। ऐं इहे न सोचो की मां थी ॾियां, मूं वटि आहे, मां हिननि वटि न आहे, इहे ग़रीब आहे मां अमीर आहियां, हीअं न सोचो। हीअ सोचो भई असां त भॻवान जे नाम जो हिनखे ॾियूं था, असां त अमीर अमीर न आहे, सभु कुझु भॻवान जो ई आहे, असांखे भॻवान ॾिनो अथई, असां एॾो खाई करे छा कंदासीं, त थोरो हिननि खे बि ॾेई छॾो। छो जी संसार त हिकु ई आहे, खाइण पीअण जी चीजूं बि हिकु ई दुनिया में पैदा थी थियनि। चलो तव्हां वटि आहे भाग्य अनुसार, ॿियनि वटि न आहे, त असां हुननि खे नीचो छो ॾिसूं, भई इहे घटि आहिनि, हिननि वटि न आहे, न आहे त न आहे। हिन जन्म में सुठा कर्म कंदा, ॿिए जन्म में हुननि वटि बि अची वेंदो। हिन जन्म में तव्हां दान पुण्य कंदव त ॿिए जन्म में तव्हांखे बि मिलंदो। त हिते न इनडायरेक्ट वे में असां भॻवान जे नाम जो दान पुण्य करे करे कंहिंखे न कंहिंखे ॾींदा आहियूं। ॾियण सां छा थींदो, हुननि जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। भई तव्हां टिकाणे में बि ॾींदव, त तव्हां टिकाणे में सम्झो घणा रुपया बि वठो, हुन रुपए मां प्रसाद ठहींदो, को टिकाणे मंदिर में लंगर ठहींदो, ओतिरा माण्हू खाईंदा, त हुननि जी दुआयूं हीअं तव्हांजे खाते में ईंदियूं। हीअं न सोचो मां रोज़ टिकाणे में मां एतिरो ॾेई आयमि, मां एॾो लंगर जे लाइ एॾो पैसो ॾिनो, भई हुन लंगर हुन पैसनि सां जंहिं बि खाधो हूंदो, जंहिंजो बि पेट भरिजियो हूंदो, जंहिंजी बि दुआयूं मिली हूंदियूं, उहो तव्हांखे मिली वेंदी बसि। हिन में असां छो इहे छो सोचो की असां ॾिनो। त भॻवान अर्थ ॾींदा आहियूं त असांखे इनडायरेक्ट वे में प्राप्ति थींदी आहे। उहो कीअं थींदी आहे, ईअं ई भई जेकी आत्मा खे असां ॾियूं था, उन्हनि खे जॾहिं हिन आत्मा खे उहो खाई पी पाए करे जो सुख जो ख़ुशी जी महसूसता थींदी आहे, उनजी मन जी दुआयूं असांखे मिलदियूं आहिनि। पोइ उन्हनि जे मन जी दुआयूं असांखे मिलदियूं, त असांखे बि असां जो बि कुझु खाईंदासीं पीअंदासीं, जाते बि रहंदासीं, उन सां असांखे सुख मिलंदो, सुख जी अनुभूति थिए। अॼु वॾा वॾा माण्हुनि खे बि सुख शांती ख़ुशी न आहे, त माण्हू चवंदा आहिनि असांखे ॿियनि खे ॾियण में सुख मिलंदो आहे। छो जी असां ॿियनि खे ॾींदा आहियूं त हुननि जी दुआयूं मिलंदी, त आत्मा खे सुठो लॻंदो आहे। त परमात्मा चवनि था की इहे त असां भक्ति मार्ग में त ईअं थींदो आहे,
लेकिन हाणे हिन परमात्मा जो हिन सृष्टि ते डायरेक्ट आयो आहे। हाणे भॻवान ख़ुदि अची करे पंहिंजो कमु शुरू कयो अथई। भॻवान जो कमु कहिड़ो थो हले, हिन सृष्टि खे नयो स्वर्ग जो ठाहिण जो कमु थो हले हिन समय भॻवान जो। हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहिण जो कमु थो करे भॻवान। त हुन जे कार्य में असां कीअं मदद करूं? भई सम्झो कोई वॾी बिल्डिंग थो ठाहे, मंदिर थो ठाहे, त भई सभु सोचदा हा हिते मंदिर ठहे थो त असां बि ॾियूं। असांजी बि हिन मंदिर में असांजे पैसनि सां बि हिकु ईट लॻे। कोई ज्यादा ॾींदो, कोई एतिरो ॾींदो भई हिकु ईट अची वञे हुनमें। त चलो मंदिर में तव्हांजे नाम जी हिकु ईट, या चलो ज्यादा पैसा ॾेई सघंदा आहियो त ज्यादा। उहे हिन सृष्टि ते हाणे स्वर्ग ठाहिण वारो आहे। सोने जी दुनिया भॻवान ठाहिण आयो आहे। हुन जे लाइ तव्हां केतिरा पैसा ॾेई सघंदा आहियो भॻवान जे कम में? भई हिकु घर ठाहिण में केॾो पैसा लॻी वेंदा आहिनि, केॾा मज़दूर कमु कंदा आहिनि। त हिन सृष्टि खे सोने जी दुनिया ठाहिण लाइ तव्हां भॻवान खे घणा पैसा ॾींदव? त भॻवान चए थो हिन समय मां डायरेक्ट आयो आहियां। निराकार परम पिता परमात्मा शिव बाबा जो गायन है न, ब्रह्मा द्वारा मनुष्य भॻवान सृष्टि खे स्वर्ग ठाहींदो आहे। त हिन समय प्रैक्टिकल में भॻवान ब्रह्मा जे तन में अची करे हिन सृष्टि खे स्वर्ग थो ठाहे। भॻवान चए थो कि हाणे तव्हां पंहिंजो तन मन धन मुंहिंजे हिन कार्य में लॻायो। त उन जे लाइ छा करणो पवंदो? अगरि तव्हां भॻवान खे स्वर्ग जी दुनिया ठाहिण में मदद कंदव त हुन में तव्हां बि अची सघंदव। कोई बि शरीर छॾे तो माण्हू चए थो स्वर्ग पधारियो, कोई वेंदो न आहे स्वर्ग, छो जे स्वर्ग त हिन ई सृष्टि ते हूंदो न। हाणे त नर्क आहे। ॾिसो ॾेखारींदा आहिनि न, कृष्ण जो महल हिते हुयो, राधे जो महल हिते हुयो। मतिलबु जॾहिं राधे कृष्ण जॾहिं स्वर्ग में ईंदा, ॾिसो सभिनि जो यादगार मंदिर बि हिते ई आहे। भई अगरि देवी देवता मथे रहंदा आहिनि त उन्हनि जो यादगार बि मथे हुजणो खपे न, महल बि मथे ई हुजणा खपनि। हेठि छो आहिनि हिन धरती ते? जॾहिं देवी देवता मथे रहंदा आहिनि त उन्हनि जो जनम ॾींहुं हेठि असां छो था मल्हायूं? हुननि जी स्टोरी हेठि छो था ॾिसूं? त मथे वञी ॾिसूं। लेकिन न, स्वर्ग बि हिते हुयो, नर्क बि हिते आहे। हाणे हिन नर्क खे ख़तम कराए परमात्मा हिन ई सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना कराइण आयो आहे। त चए थो कि हाणे तव्हां डायरेक्ट अगरि मुंहिंजे हिन कम में पंहिंजो तन मन धन ॾींदव त मां तव्हांखे स्वर्ग में सोने जो महल ॾींदुमि। त असांखे पंहिंजो तन मन धन भॻवान जे कार्य में लॻायो। कीअं लॻायो? भई तन सां तव्हां जेको बि कमु था करो सुबुह खां राति ताईं, हीअं न सम्झो इहो मां पंहिंजे घर में थी करां या पंहिंजे ॿारनि जे लाइ थी करां या पंहिंजे लाइ थी करां, न। पंहिंजो तन मन सां भॻवान खे ॾेई छॾो, बुद्धि सां भॻवान जे अॻियां अर्पण करे छॾो कि हे परमात्मा, इहो तव्हांजो शरीर आहे, तव्हांखे हिन शरीर सां जो कराइणो आहे मूंखां करायो। इहो तव्हांजो घर आहे, इहे तव्हांजा ॿार आहिनि। तव्हां जीअं पंहिंजे घर जी संभाल करणु चाहींदा आहियो मूंखां करायो, जीअं पंहिंजे ॿारनि जी संभाल कराइणु चाहींदा आहियो मूंखां करायो। चई न करन करावनहार भॻवान। त ही करन करावनहार भॻवान कीअं थींदो? जॾहिं असां पंहिंजो तन हुनखे ॾेई छॾंदासीं। भई तन खे पंहिंजो न सम्झी करे हुनजो सम्झो। तन में कॾहिं बि तकलीफ़ अचे, कोई बि ॻाल्हि अचे, चओ बाबा तव्हांजे हिन तन में इहा परेशानी आहे, इहा ॻाल्हि थी वई। त हीअं बुद्धि सां तन खे भॻवान खे ॾेई छॾो। ॿियो मन कीअं ॾींदा? असांजे मन में अॼु खां कोई बि फालतू ॻाल्हि न हुजणी खपे। बाबा चए थो स्थूल ऐं सूक्ष्म शुद्ध आहार धारी ठहो। मतलब जीअं कई माण्हू पंहिंजे मुंहं में न कोई अहिड़ी वेड़ी चीज न विझंदा आहिनि, नॉन वेज, लहसुन प्याज या ॿाहिरि कोई बि अहिड़ी वेड़ी चीज, ॾाढी शुद्धता सां खाईंदा आहिनि, ॾाढो शुद्ध भोजन कंदा आहिनि। अहिड़ी वेड़ी चीज बि न खाईंदा, अहिड़े वेड़नि जी बि न खाईंदा।
कोई ईअं ई ठाही करे जियो ॿाहिरां जी न। लेकिन परमात्मा चए थो पंहिंजे मन में बि शुद्ध आहार वठो, पंहिंजे मन में बि सदा शुद्ध संकल्प करो। असांजे मन में बि कोई अशुद्ध संकल्प न अचे, कंहिंजे लाइ बि बुरो वीचार न हुजे, फलानी अहिड़ी आहे, फलानी ईअं आहे, फलानो फलानो जो बि आहे। त मन सां बि शुद्ध सोचो, थींदी न मन मंदिर ठाहे छॾियो। मन मंदिर अर्थात माण्हू अॼुकल्ह स्थूल में मंदिर टिकाणा ठाहिनि था, घर में बि सभिनि जे मंदिर हूंदो, लेकिन परमात्मा कहिड़े मंदिर में विराजमान हूंदो आहे? जंहिंजी आत्मा जो मन मंदिर हूंदो आहे न, मतलब मन शुद्ध हुजे। असांजे मन में सदा परमात्मा जी यादि रहंदी। असांजे मन में भगवान न आहे, असांजे अंदर भगवान न आहे, लेकिन मन में सदा परमात्मा जी यादि रहे। जी के माण्हू खे न मन में सदा कोई न कोई ॻाल्हि यादि ई रहंदी आहे, कोई न कोई ॻाल्हि मन में हलंदी ई रहंदी आहे। जेको हुनजो दुश्मन हूंदो आहे न, हुनजी त सदा ई रहंदी आहे। भले उहो शरीर सां परे आहिनि, लेकिन मन में सदा हिक ॿिए सां साथ ई रहंदा आहिनि। सिर्फ़ु ॿाहिरां खां दुश्मनी अथनि, मन में सदा हुन जे बारे में ई सोचदा। उहो कंहिं ॾींहुं न ॾेखारे में ॾिन आहे दुश्मन, लेकिन कंहिं ॾींहुं न ॾेखारे में ॾे त चिंता थी वेंदी, अरे काॾे वई इहो, काॾे वियो इहो। त ईअं ई असांजे मन में न सदा परमात्मा बाप जी यादि रहे, तॾहिं असांजो मन मंदिर थी वेंदो। तॾहिं तव्हां परमात्मा जे कार्य में पंहिंजो मन ॾियण अर्थात सदा परमात्मा जी यादि में रहो, मन में सदा हुनजी यादि रहे। त तन कीअं ॾींदव? हुनजो तन सम्झी करे कमु करो। मुंहिंजो शरीर न आहे, हुनजो शरीर आहे, हुन मूंखे ॾिनो अथई, त हुनजो शरीर आहे त सदा सुठो ई कमु थींदो। तन सां उहो जीअं चईंदो उअं ई कमु कंदासीं। भई अॼुकल्ह त माण्हू पंहिंजो शरीर सां ॾाढा ग़लति बि कमु था करनि, ॾाढो बुरो बि था करनि, शरीर खे उल्टो सुल्टो खाराइनि बि था। हाणे अगरि सोचो कि शरीर भॻवान जो आहे, त तव्हां उल्टो सुल्टो शरीर खे खाराईंदव बि न, शरीर सां उल्टो सुल्टो कमु बि न कंदव। हाणे मन बि भॻवान जो आहे, त मन में सदा हुनजी यादि रहंदी। ऐं धन कीअं ॾियणो आहे? भई परमात्मा स्वर्ग जी दुनिया ठाहिण आयो आहे, त धन त खपे ई। त तव्हां वटि जेको धन अथव न, उहो बि बुद्धि सां भॻवान खे ॾेई छॾियो। बाबा इहे सभु धन संपत्ति तव्हांजा अथव, जो कुझु बि आहे सूर में न ॾियणो आहे, बुद्धि सां ॾियणो आहे। और रोज़ अगरि तव्हां रुपयो बि खणो था न, हुन खां पुछी करे खणो कि बाबा तव्हांजे धन मां इहे रुपयो हिन कम में लॻायां, हिन कम लाइ रुपयो खपे। हुनखे ॿुधाए करे, हुनखां पुछी करे पोइ खणो, त ॾिसो तव्हांजे धन बि शुद्ध थी वेंदो। भले तव्हां पाप जी कमाई करो था, लेकिन सोचो कि न इहे धन परमात्मा जो आहे, त उहो शुद्ध थी वेंदो। भई भोग छो लॻाइणो आहे भॻवान खे? माण्हू त ईअं ई भोग लॻाईंदा आहिनि। भोग इन करे लॻाइबो आहे भई तव्हां जहिड़े बि भावना सां तव्हांजे घर में जो बि धन आयो आहे, जो बि चीजियूं आयूं आहिनि, अलाए काथे काथां खां आयूं आहिनि, अलाए कहिड़ी कहिड़ी बुरी भावना खां आयूं आहिनि, जंहिं बि ठातो अथई हुनजा अलाए छा छा वीचार हलिया हूंदा। त रोटी ठहण खां पोइ माण्हू भोग लॻाए करे रोटी छो खाइण जो नियम आहे? ताकी उहो भोजन जंहिं बि पैसे सां ठहियो आहे, जंहिं बि ठातो आहे, त हुनमें सभु उन्हनि जा सभु वीचार ख़तम थी करे परमात्मा जी शक्ति भोजन में पइजी वञे। त उहा भले ई कहिड़ो बि पैसो हुजे, कहिड़ो बि मन हुजे ठाहिण वारे जो, लेकिन जॾहिं असां भोग लॻाए करे परमात्मा खे यादि करे भोजन खाईंदा आहियूं न, त हुन पाप जो धन या उल्टे सुल्टे वीचार सां जेको बि भोजन ठहियो आहे हुनजो असांजे मन ते असर न थींदो, असांजी आत्मा ते असर न थींदो, असांजो तन बि स्वस्थ रहंदो। त हिन रीति तन मन धन
भई भॻवानु हाणे हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिण आयो आहे। त असांखे परमात्मा चए थो पंहिंजो तन बि मूंखे ॾियो, पंहिंजो मन बि मूंखे ॾियो, पंहिंजो धन बि मुंहिंजो मूंखे ॾियो। अर्थात हुनजो सम्झी करे यूज़ करो। त हुनजी चीजूं थी वई, भई तव्हांजो शरीर न आहे, तव्हांजो मन आहे, तव्हां वटि कोई धन आहे, सभु हुनजो ई आहे, त परमात्मा जी यादि ईंदी ई सही न। अगरि असां शरीर हुनजो सम्झी करे यूज़ कंदासीं, कार्य में लॻाईंदासीं, त असां कॾहिं शरीर मुख सां उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदासीं? माण्हू चईंदो न छा करां, मुख खां निकिरी वियो, मां चइण न पई चाहियां। लेकिन हाणे इहो शरीर भॻवान जो आहे, त असां मुख सां ईअं ॻाल्हाईंदासीं? ऐं असांजे शरीर सां उहो ई कमु थींदो जीअं परमात्मा जी मत आहे। असांजे मन में उहो ई वीचार ईंदा जो परमात्मा चवनि। असांजो धन उहो ई धन अगरि परमात्मा खे ॾेई छॾंदो त धन हुन रीति ई सफल थींदो, हुन रीति ई कार्य में ईंदो जीअं परमात्मा चाहींदा आहिनि। भई स्वर्ग कॾहिं थींदी आहे दुनिया? जॾहिं असां सुधरदासीं। सोने हीरे जा महल त ठहींदा, लेकिन हुन खां पहिरियों असां बि त सुधरूं। असां बि त स्वर्गवासी ठहिण जे लाइक़ त ठहूं न। माण्हू त फटाफट चईंदा आहिनि फलानो स्वर्ग वियो, लेकिन स्वर्ग में वञण जे लाइ पहिरियों असांखे लाइक़ बि त ठहिणो आहे। स्वयं जी आत्मा खे सर्व गुणनि सां श्रृंगार करो, 16 कलाउनि सां श्रृंगार करो, संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम त ठहो। इहा आत्मा जो श्रृंगार आहे। जेतिरी असांजी आत्मा में सर्व गुण, 16 कलायूं, संपूर्ण निर्विकारीपन, मर्यादा पुरुषोत्तम हूंदासीं, असां सर्व प्रकार जी मर्यादायूं हूंदियूं, डबल अहिंसक हूंदासीं, जेतिरी असांजी आत्मा श्रृंगारल हूंदी न ज्ञान गुण शक्तियुनि सां, ओतिरो असांजो शरीर खिचजो श्रृंगार थींदो सत्य में। भई हिन समय ॾिसो कंहिं देवी देवता खे के गधे ते विहारंदा आहिनि, के मगरमच्छ ते विहारनि था, के कहिड़ो शस्त्र ॾियनि था, के शेर ते विहारनि था, के कहिड़ो शस्त्र ॾियनि था। अलॻि अलॻि देवियुनि जो अलॻि अलॻि जानवरनि ते विहारे छॾियो अथनि, अलॻि अलॻि अस्त्र शस्त्र ॾेई छॾिया अथनि। छो जो हुननि जी आत्मा में जो शक्ति आहे, जो गुण आहे, जो ज्ञान आहे, उहो उन्हनि अस्त्र शस्त्रनि सां ॾेखारियो अथनि। हुन अनुसार उन्हनि जो श्रृंगार बि कंदा आहिनि। लेकिन सतयुग में लक्ष्मी नारायण, राधे कृष्ण अर्थात लक्ष्मी नारायण या कोई बि देवी देवता उते अस्त्र शस्त्र खणी करे न वेंदो। लेकिन हाणे जेतिरो असां ज्ञान गुण शक्तियूं स्वयं में धारण कंदासीं, ओतिरो असांखे सतयुग में धन संपत्ति मिलंदो, त असां पंहिंजे शरीर खे हुन रीति श्रृंगारे सघंदासीं। त हाणे परमात्मा असांखे चए थो कि मां हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिण आयो आहियां। हुनजे लाइ तव्हां मूंखे यादि करो ऐं स्वयं में दैवी गुण धारण करो, मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो। त भॻवान जी श्रेष्ठ मत ते हलण जे लाइ असांखे पहिरियों पंहिंजो तन मन धन हुनखे ॾियणो पवंदो। त हुनखे यादि करे ई हर कर्म कंदासीं त हुनजी मत ते थी वेंदो न। त हिन रीति असां परमात्मा खे अगरि पंहिंजो तन मन धन हाणे ॾींदासीं त सतयुग में असांखे स्वस्थ तन मिलंदो, शांत मन मिलंदो, ऐं धन त इलाही मिलंदो जो असांजा घर सोने हीरे जा हूंदा। चईंदा न कि भारत सोने जी चुड़िया हुयो। भारत में पहिरियों सोने हीरे जा महल हुया, बरोबरि हुया, असांजा बि हुया। तॾहिं त असां सोन सभिनि खे सुठो लॻंदो आहे न। तॾहिं त ॾिसो दिवाली ॾींहुं माण्हू पंहिंजे घर चमकाईंदा आहिनि, सुठी रीति साफ़ सफ़ाई कंदा आहिनि, कोने कोने ते। छो छोकी असांजा सतयुग में असांजा घर चमकदा हुया। हिन समय माण्हू पंहिंजा घर त न ठाहे सघंदा आहिनि, पाइण लाइ सचो सोनो अलाउ न आहे। कभी परमात्मा चवनि था कि जॾहिं असां हाणे डायरेक्ट परमात्मा जे कार्य में पंहिंजो तन मन धन ॾींदासीं, भॻवान खे स्वर्ग जी दुनिया स्थापना करण में मददगार ठहो, पंहिंजे पाण खे सुधारे करे, पंहिंजे पाण में दैवी गुणनि जी धारणा करे,
पंहिंजे पाण खे सदा सुख शांति प्रेम आनंद पवित्रता संपन्न ठाहे करे जीवन जियो त इहे जीअं असां परमात्मा खे स्वर्ग जी दुनिया ठाहिण में मददगार ठहूं था। त हिन रीति डायरेक्ट असां पंहिंजो तन मन धन भॻवान खे ॾींदासीं उन जे कार्य में त असांखे 21 जन्मनि ताईं 21 जन्मनि जो वरसो मिलंदो। 21 जन्म असां वेठे वेठे खाईंदासीं। असांखे न ॿारनि खे पढ़ाई करे नौकरी करणी पवंदी न ॿिए कंहिं माण्हू खे करणी पवंदी नौकरी धंधो। सभु माण्हू वेठे वेठे खाईंदा। कॾहिं जॾहिं हाणे असां एॾो परमात्मा खे पंहिंजो तन मन धन ॾिसो हिन समय बि कोई न वेठे वेठे खाईंदो आहे कमाईंदो न आहे लेकिन हुन वटि वेठे वेठे ई पैसो अची वेंदो। उहो कीअं ईंदो? छो जो हुन जा पिछले जन्मनि जा कर्म ॾाढा आहिनि सुठा आहिनि। हुन पिछले जन्म में भॻवान जे अर्थ ॾाढो दान पुण्य कयो अथई न त हुनजे फल स्वरूप हुनखे हिन जन्म में वेठे वेठे ई पैसो मिली वेंदो। लेकिन हुनजे मतिलबु ईअं न की असां हाणे खाऊं पीऊं हाणे बि सुठा कर्म कंदासीं त ॿिए जन्म में बि मिलंदो। त द्वापर कलयुग खां हिकु हिकु जन्म जो हिसाब किताब आहे। लेकिन हाणे अगरि असां परमात्मा खे पंहिंजो तन मन धन ॾींदासीं अर्थात हुनजो सम्झी करे सभु कुझु कार्य में लॻाईंदासीं हुनजी श्रेष्ठ मत ते हली करे दैवी गुण धारण करे हलंदासीं त असांखे 21 जन्म वेठे वेठे सभु कुझु मिलंदो। कोई महिनत न करणी पवंदी। सत्युग त्रेता में असांखे कोई प्रकार जी महिनत न करणी पवंदी कोई टेंशन न हूंदी आहे। हुते इलाही धन हूंदो आहे लेकिन माण्हू थोड़ा हूंदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे वाचा सां गॾु गॾु मनसा द्वारा शक्तिशाली सेवा करण वारा सहज सफलता मूर्त हो। बाबा चवनि था जी वाचा जी सेवा में सदा बिज़ी रहंदा मतिलबु असां मुंहं सां त सॼो ॾींहुं ॻाल्हायूं था न लेकिन असांखे मन में बि परमात्मा जी यादि रहे मन में बि सदा सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना रहे सर्व जो कल्याण थिए सर्व जे प्रति सुठी भावना हुजे मन में ऐं पोइ ॻाल्हायो कंहिंसां पोइ कंहिंखे सम्झायो त हुन आत्मा खे सम्झ में ईंदो हुनजे बदिले उहे असांखे दुआयूं ॾींदियूं ऐं असां सहज ही जीवन में सफलता मूर्त प्राप्त करे सघंदा आहियूं सफलता मूर्त ठही सघंदा आहियूं। बाबा चवनि था ॿियो कुझु बि कमु न करो लेकिन सुबुह खां राति ताईं अहिड़ो मुख सां ॻाल्हायो अहिड़ो सोचो अहिड़ा कर्म करो की असांखे माण्हुनि जी दुआयूं मिलनि। हिन समय न माण्हुनि खे दुआयूं न आहिनि हिक ॿिए जी न सभु हिक ॿिए जी बदुआयूं ई वठे थो। अहिड़ा कर्म थो करे की माण्हू हिक ॿिए खे बदुआ ई थो ॾे त न ख़ुदि ॿिए कंहिंखे बदुआ ॾियो न कोई अहिड़ो कर्म करो जो असांखे कोई बदुआ ॾे। सदा दुआयूं ॾियो दुआयूं वठंदा रहो। स्लोगन आहे पंहिंजी चलन सां बाप जो नाम बालो करण वारा ई सच्चा सच्चा खुदाई ख़िदमतगार आहिनि। असांजी चाल चलन व्यवहार एॾो सुठो हुजणो खपे जो त माण्हू सम्झनि की हा हीअ भॻवान जो ॾाढो प्यारो ॿार आहे। न त माण्हू छा सोचदा आहिनि अगरि असांजी चाल चलन व्यवहार सुठो न हूंदा न त चईंदा आहिनि त फालतू ई अमृत वेला थी करे पाठ थी करे तुरंत ईंदा आहिनि न भॻवान जे मथां केॾो टिकाणे वञे थी त बि तूं ईअं थी करे सभिनि सां लड़े थी एॾो भॻवान जा व्रत थी रखे त बि ईअं आहे त असांजी चाल चलन व्यवहार सां ई एॾो सुठो एॾो मिठोपन हुजे कि माण्हू सम्झनि कि हा ये परमात्मा खे मञण वारा आहिनि। अच्छा ओम शांति। बाबा की यादि करो।